शहर जा 2 लोकल फ़नकार हिक ऑफिसर वटि ड्रामे जी डोनेशन लाइ वञनि था। ऑफिसर खेनि कुर्सियुनि ते विहारे पुछे थो, जी बाबा ॾियो ख़बर कीअं अचणु थियो आहे। पहिरियों फ़नकार चवे थो, सरे असां मज़दूरनि जी हक़नि वारी सुजाॻीअ लाइ हिकु स्टेज प्रोग्राम पिया करियूं, जंहिंमें तव्हांजी फाइनेंशियली सपोर्ट जी ज़रूरत आहे। ॿियो फ़नकार चवे थो, सरे हिन प्रोग्राम में हिकु ड्रामो बि कयूं पिया, जंहिंजा सभु किरदार मज़दूर ऐं उन्हनि जो इस्तेहसाल करे उन्हनि जो हक़ु मारण वारनि ते मुश्तमिल आहिनि। मज़दूर जिन खे पंहिंजे पोरे जो हक़ु नथो मिले ऐं ॾाढनि सां पुॼी बि नथा सघनि, पोइ या त ख़ुदकुशी कनि था या धाड़ेल बणिजी वञनि था। सर असीं चाहियूं था त तव्हां असांजे हिन प्रोग्राम जा एज़ाज़ी महिमान बणिजो। ऑफिसर मथनि तंज़िया नज़र फेराईंदे पुछे थो, प्रोग्राम जा ॿिया कहिड़ा महिमान आहिनि? सर सदारत जे लाइ इज़तमाब MPA साहबु, चीफ गेस्ट सरदार जाड़ो ख़ान ऐं एज़ाज़ी महिमाननि में बिल्डर बसर ख़ान ऐं दरगाह जो गादी नशीन क़िबला नाले वारा खट्टा सरकार ऐं तव्हां। ऑफिसर टहक ॾींदे पुछे थो, प्यारा आख़िरकार तव्हां में कॾहिं शऊर ईंदो? तव्हां मज़लूमनि जो आवाज़ु उथारण वारे प्रोग्राम में इहे महिमान पिया आणियो जेकी ख़ुदि ग़रीबनि, मिसकिननि ऐं पोरियत तबिके जे हक़नि ते धाड़ा हणंदा आहिनि, उन्हनि मज़लूमनि जो इस्तेहसाल कंदा आहिनि ऐं उन्हनि जो रतु पीअंदा आहिनि। इहे माण्हू स्टेज ते अची मज़लूम तबिके जे लाइ कहिड़ो आवाज़ु उथारींदा? पहिरियों फ़नकार थोरो छकी थींदे चवे थो, बसि साईं तव्हां डोनेशन जी महिरबानी कयो, असांजी बि रोज़ी रोटीअ जो सुवालु आहे। ऑफिसर खेनि 1000 जो नोट ॾींदे चवे थो, असां ऐं उन्हनि जहिड़नि करप्ट माण्हुनि जे पैसनि ते हलंदड़ तहरीकूं, सेमिनार ऐं ड्रामा कहिड़ो लाभ ॾींदा, सो बि जग ॾिसंदो। पर खेसि ॿुधो अणॿुधो कंदे फ़नकार पैसा वठी हिक ॿिए खे इशारो करे ख़िस्क सूरत पढ़णु लॻा।